त हिकिड़ी औरत पेशावर जे करे केपी में हिकिड़ी औरत हमला औरत हुई जेका प्रेग्नेंट हुई, उनखे मथे में कोको हयो वियो आहे ऐं मंतक जेका आहे उहा इहा आहे त ॿार जो कोई जेंडर डिसाइड या कुझु अहिड़ो कुझु थियणो। न उहो जेको मूं अख़बार में पढ़ियो त उन में उनखे चयो वियो त शायदि उनखे हाणे पुटु ॼमंदो, यस पुटु ॼाइण लाइ औरत खे कोको हयो वियो आहे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कॾहिं न आई आहे, छाकाणि त इहा ॻाल्हि मेडिकली साइंसी तौर ते 1 करोड़ दफ़ो इस्टेब्लिश थी चुकी आहे, साबित थी चुकी आहे त ॿारु छोकिरी हूंदो या छोकिरी हूंदी या छोकिरो हूंदो, इन जो तायुन जेको आहे हू मर्द जे सेल्स ते आहे। जी हा, जी हा। औरत सिर्फ़ ऐं सिर्फ़ छोकिरी ॼणे सघे थी। अगरि कोई अहिड़ो प्रोसेस हुजे, अगरि कुदरत ईअं ठाहे आहे त औरत पंहिंजे मुंहुं अगरि ॿारु ॼणे सघे हा त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु न्याणी ॼमे सघे हा। ही मर्द ऐं औरत जॾहिं हुनजा सेल्स गॾिजनि था त पोइ तायुन थिए थो त YX आहे, XX आहे या जेको बि आहे, त उहो त मर्द जो ॾोह थियो न, त कोको मर्द खे ठोकियो न, औरत खे छो पिया ठोकियो? अवल त मथे में कोको ठोकण सां जेंडर कीअं चेंज थी वेंदो? जी हा, जी हा। लेकिन एॾी ॼटकी आहे, एॾी ॼटकी आहे, एॾी जहालत आहे असां वटि। हिन बुनियाद ते मर्द जेके आहिनि ॿी शादी, टी शादी, चौथी शादी कनि था त साईं उहो पहिरीं मां साईं सिर्फ़ु न्याणियूं आहिनि। यस। त बाबा तूं पंहिंजो वञी मामिलो हल कराए। ख़ातून जो त कोई रोह कोन्हे हुन में। सो ही जो प्रचार थियणु खपे, इनखे सम्झणु खपे माण्हुनि खे, ॿाराड़ियुनि में, शहरनि में, हर हंधि ते, त न्याणी शहर पढ़ी लिखी फैमिलीज़ में सही उहो छोकिरी जेका आहे उहो रुगो न्याणियूं थियनि थियूं, तंहिंजे करे असांखे त हाणे पुटु खपे न। अवल त न्याणियूं बि छा मसइलो आहे, लेकिन चलो हुन बहस में नथो पा। ऐं सिर्फ़ु चवां थो त बाबा उहो औरत जो कोई ॾोह कोन्हे, औरत हुन में कुझु करे ई नथी सघे। उन में मेडिकली प्रूवन आहे, बायोलॉजिकली, त ही मर्द जो जेके आहिनि सेल्स आहिनि उहो मतिलबु मेल या फीमेल जो तायुन कराए सघनि था। हरूभरू वीचारी न्याणियुनि खे जेको आहे उनजो ॾोह बि ॾिजे थो ऐं कोका ठोकीनि था उनखे, कॾहिं मथे में कोको ठोकीनि था, कॾहिं लफ़्ज़नि जा कोका ठोकीनि था, कॾहिं हुनखे तंज़ कनि था, कॾहिं हुनखे हुनजे मथां जेके आहिनि वरी 3 शादियूं 4 शादियूं। मर्द खे उहे करणी आहे त ॿियो बहानो ॻोल्हे वठे। जी हा, जी हा, जी हा। ठीकु आहे न, लेकिन इहो त बहानो ठहे कोन थो।